दोस्तों, राजस्थान में एक शागिर्द हाई स्कूल में फेल थी पियो। ॿिए साल हुन वरी इम्तिहान ॾिनो पर वरी भी फेल थी पियो। ईअं हुन 3 साल भी इम्तिहान ॾिनो पर संदसि क़िस्मत साथ न ॾिनो ऐं 3 साल भी बुरी तरह फेल थी पियो त खेसि तमामु घणो सदमो रसियो। हू माण्हुनि जी टोकुनि मां एतिरो त बेज़ार थी पियो जो घरां भॼी निकितो। हलंदे हलंदे हू हिकु ॻोठ में पहुतो। खेसि उञ लॻी रही हुई। हुन ॾिठो त हिकु खूह आहे जितां कुझु औरतूं ऐं ॿार पाणी भरे रहिया आहिनि। हू खूह वटि पहुतो त जीअं पंहिंजी उञ उझाए सघे, पर उते हुन हिकु मंज़रु ॾिठो। मंज़रु बज़ारि नंढो हो, पर हू उन मां एतिरो त मुतासिर थियो जो हुन खां पंहिंजी उञ ई विसरी वई। उनखे ओचितो महसूसु थियो त हिन पाणीअ खां बि वधीक शइ हासिलु करे वरिती आहे। हुन ॾिठो त ॻोठ जा माण्हू जेके पाणी भरण जे लाइ खूह ते ईंदा आहिनि, आम तौर ते उन्हनि वटि मिटीअ वारा 2 घड़ा आहिनि। उहे हिकु घड़े खे खूह जे वेझो हिकु पथर ते था रखनि ऐं ॿिए घड़े खे खूह में विझी पाणी था कढनि। हुन ॾिठो त जंहिं पथर ते घड़ो रखियो पियो वञे, सो पथर घड़ा रखंदे रखंदे घसी वियो आहे। घड़ो मिटी जो आहे, हुन सोचियो, पर जॾहिं उहे वरी वरी केतिरनि ई ॾींहंनि ताईं हिकु जॻह ते रखण जे करे उन जी रगड़ सां पथर घसी वियो आहे। साबित क़दमी जे ज़रिए मिटी वारे घड़े पथर ते फतह हासिल करे वरिती आहे। मुसलसिल अमल कमज़ोर खे ताक़त ते हावी करे छॾियो। पोइ जे मां बि महिनत कयां त छा मां इम्तिहान में कामयाब नथो थी सघां? छा कोशिशुनि में इज़ाफ़े सां मां पंहिंजी कोताही खे पूरो नथो करे सघां? इहो सोचे भॼी निकितल शागिर्द जा क़दम रुकिजी विया ऐं वापसि घर मोटी आयो ऐं ॿीहर महिनत सां तालीम हासिल करणु लॻो ऐं चोथों भेरो हाई स्कूल जे इम्तिहान में वेठो। उन भेरे नतीजो हैरत अंगेज़ तौर ते मुख़्तलिफ़ निकितो। संदसि पेपर एतिरा त सुठा थिया जो हू पहिरियों नंबर आयो। 3 भेरा नाकाम थियण वारो चौथी कोशिश में निमाया नंबरनि सां कामयाबी हासिल कई। पत्थर जो इहो सबक़ नौजवान जी ज़िंदगी जे लाइ एतिरो त अहम साबित थियो जो संदसि ज़िंदगीअ जो रुख ई बदिलजी वियो। जेको शागिर्द हाई स्कूल में मुसलसिल फेल थियण करे घरां भॼी निकिरी वियो हो, सो सख़्त महिनत जे करे हर इम्तिहान में पहिरियों नंबर अचणु लॻो। एसी ताईं जो हिन MA में टॉप कयो। तंहिंखां पोइ हू हिकु स्कॉलरशिप ते आला तालीम जे लाइ ॿाहिरें मुल्क वियो ऐं उतां डॉक्टरेट यानी PhD जी डिग्री हासिल कई। दोस्तों, इहो को अनोखो वाक़ियो न आहे जेको सिर्फ़ु हिकु ॻोठ में ई पेश आयो हुजे। हक़ीक़त इहा आहे त हर जॻह ते अहिड़ा पत्थर मौजूदु आहिनि जेकी माण्हुनि खे ज़िंदगीअ जो सबक़ ॾेई रहिया आहिनि, जेकी नाकामियुनि मां कामयाब बणिजी निकिरण जा इशारा ॾींदा आहिनि। जेकॾहिं माण्हू जे अंदरि नसीहत क़बूलनि वारो मिज़ाज हुजे त हू पंहिंजे वेझो ई अहिड़ो पत्थर ॾिसी वठंदो जेकी ख़ामोश ज़बान में हुनखे इहो ई पैगाम ॾेई रहियो आहे जेको उन नौजवान खे उन पत्थर मां मिलियो हो।